औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन आमीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुभान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा मुसलमान भाइर, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तव्हां ते रहमतूं पंहिंजूं नाज़िल करे, किरोड़ूं रहमतूं तव्हां ते हुजनि ऐं तमामु तारीफ़ अलाह जी ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजो नबी आहे, रहमतुल आलमीन आहे। तव्हां सभिनी ते अलाह जूं रहमतूं ऐं नेमतूं हुजनि। उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी बि आहे, अलाह हुनखे हिदायत ॾे, नेक माण्हू करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इस्लाम खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। मूं हींअर फेसबुक ते हिकिड़ी क्लिप ॾिठी। मां तव्हांजो दोस्त भाउ मास्टर गुलाम हुसैन, मूंखे तव्हां सुञाणो चङी तरह। मूं फेसबुक ते हिकिड़ी क्लिप ॾिठी, हिकिड़ो गुलकार ज़ामिन अली जंहिं हिकिड़ो सॉन्ग ॻायो आहे, इंतिहाई घटिया क़िस्म, नीच इंसान, ग़लीज़ इंसान, पलीत इंसान, गंदो इंसान, इंसानियत खां निकितल, इस्लाम जे दायरे खां निकितल, जेके शर्म न आहे, जंहिं हज़रत माविया सहाबी रसूल जे लाइ हिकिड़ी गुस्ताखी कई आहे ऐं जेको हुन घटि वधि ॻाल्हायो आहे, लानतूं कयूं आहिनि, हुनखे शर्म हुअणु घुरिजे त सहाबी रसूल जो मर्तबो छा आहे। हिन जाहिल खे ख़बर आहे ई कोन्हे का, कॾहिं हिन क़ुर पढ़ियो ई कोन्हे, कॾहिं हदीस पढ़ी ई कोन्हे, इस्लाम जी तारीख़ का पढ़ी कोन्हे का, हथ ठोकियुनि ॻाल्हियुनि ते, किसनि कहाणियुनि ते ऐं हुतां हुतां ग़लति माण्हुनि जे सोहबत में वेही ग़लति नज़रिया, ग़लति अक़ीदा, ग़लति तरीक़ो इस्तेमालु करे थो। हुनखे शर्म हुअणु घुरिजे। हिकिड़ो बेहया इंसान जेको सहाबी रसूल ते वेही घटि वधि ॻाल्हाए, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ससु हिंदा बिन्त अतबा, अबू सुफियान जी घरवारी, माविया जी माउ ऐं उम्मे हबीबा जेकी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे, अबू सुफियान जी धीउ, हिंदा बिन्त अतबा जी धीउ, माविया जी भेण। माविया जो छा रुतबो आहे, हिन जाहिल ख़सीस गंदे इंसान ग़लीज़ खे कहिड़ी ख़बर त साहबी रसूल छा आहे, जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि दुआ ॾिनी, जेको कातिबे वही आहे, जेको 52,000 इलाक़नि जो फातिह नशीन जनरल आहे, जंहिंजे लाइ हिन वेही घटि वधि ॻाल्हायो आहे। हिनखे शर्म हुअणु घुरिजे। ऐं हुन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ससु बिन्त अतबा, जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिंदा खां जेकी बि ग़लती थी, भई इस्लाम खां पहिरीं जेकी बि हुई, जेकी बि सहाबी हुआ, जेकी माण्हू हुआ, त उहे त ग़ैर मुस्लिम हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं नबत मिली, नबत जो ऐलान थियो, पोइ आहिस्ते आहिस्ते जेकी बि आया सभु मुस्लमान थी विया ऐं सभु सहाबी थी विया। जिन बि बैत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते हथ बैत कई, सभु सहाबी थी विया। ऐं हुन बेग़ैरत इंसान वेही सहाबी रसूल जे लाइ ग़लति ॻाल्हायो आहे। हुनखे शर्म हुअणु घुरिजे, जंहिंजी का औकात ई न आहे। हिकिड़ो ख़सीस ऐं ग़लीज़ इंसान, शर्म हुअणु घुरिजे। त मां छा थो चवां, मुंहिंजी तमामु मुस्लमान भाइरनि खे गुज़ारिश आहे, तमामु आलिम इस्लाम सां जेकी बि जंहिं बि मसलक सां हुनजो तालुक़ु आहे, बरेलवी हुजे, देवबंदी हुजे, हनफी हुजे, चुस्तिया हुजे, कलंदरी हुजे, नक्शबंदी हुजे, अहले हदीस हुजे, हा देव, उनखां अलावा जेके बि आहिनि
मुसलमान में जेके मसलकूं आहिनि उहे हुननि खे हिन ग़लीज़ इंसान जी इहा गुस्ताखी केरु बर्दाश्त कंदो, उहे त न कंदा। जा त महिरबानी करे हिनखे मुंहिंजी हिकु नसीहत आहे, बेग़ैरत इंसान खे त माफ़ी वठे, ऐं न त तव्हांखे ख़बर आहे त हिन जा नतीजा ॾाढा किना निकिरंदा, ॾाढो हिनखे नुक़सानु पहुचंदो। ऐं आलिम दीन मूं फेसबुक ते ॾिठो आहे त काफ़ी माण्हुनि हिन खे काफ़ी जेके इस्लाम सां तालुक़ रखनि था आलिम दीन आहिनि, यकीन करियो त अलाह ख़ैर करे हिनखे जे नुक़सानु पुॼनि। हिन दुनिया में त बुछड़ो थी मरंदो, पर अॻिले जहान में त हीउ आही ग़लीज़ इंसान जहनम में वेंदो, पर हिन जहान में ज़लील थी मरंदो। बहितर आहे ज़ामिन आउं तोखे चवां थो, पुट तौबा कर, ग़लीज़ गंदा इंसान, तोखे शर्म हुअणु घुरिजे। तोखे कहिड़ी तुंहिंजी औकात छा आहे जो तूं साहबी रसूल जे लाइ तूं घटि वधि ॻाल्हाईं थो? तो इस्लाम पढ़ियो आहे? तो क़ुर पढ़ियो आहे? तो हदीस पढ़ी आहे? ख़बर अथई कोन। जेको गंदो वेठो करे, तोखे शर्म न आहे? बेहया इंसान, मुंहिंजी तोखे नसीहत आहे, माफ़ी वठ त तुंहिंजे लाइ भलाई आहे। ऐं अलाह जे आॾे तौबा कर, जेकी तोखां ख़ता थी आहे, जेको तोखां गुनाह थियो आहे, उनजे लाइ अलाह जे बारगाह में वञी तूं नमाज़ पढ़ी अलाह खां माफ़ी वठ, पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठ। न त हीउ जहान बि तुंहिंजे लाइ ख़राबु आहे, त अॻियूं जहान तुंहिंजे लाइ उहे ज़लील ख़राबु थी वेंदे। त माफ़ी वठ ऐं आलिम दीननि खां माफ़ी वठ, न त आलिम दीन तुंहिंजे पुठियां लॻी को नुक़सानु न पहुचाईंदई। शर्म कर, मैं तोखे इहा नसीहत थो कयां। तुंहिंजी का एतिरी औकात न आहे, तोखे एतिरो इल्मु न आहे, तूं को आलिम दीन न आहीं, तूं इस्लाम मां एतिरो वाक़ुफ़ु न आहीं। अल्हम्दुलिल्लाह मूं पढ़ियो आहे, मां डांस मास्टर आहियां, पर मां पढ़ियो आहे दीन खे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां अहले सुन्नत सां वास्तो रखां थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे दीन जी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ॼाण आहे। ऐं तूं वही वेठो घटि वधि ॻाल्हाईं, तोखे शर्म न आहे? बहितर इहो अथई माफ़ी वठ। ऐं तमामु मुंहिंजे दोस्तनि इस्लामी भाइरनि खे जेकी बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत था कनि, आले रसूल सां, तमामु सहाबा किराम सां मोहबत रखनि था, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन गंदे इंसान खे सम्झाइनि ऐं अलाह जे दर ॾाढो तौबा करे त बहितर आहे। वाख़िर दावना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।